नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के मेड़ में खबर ॾींदा मेड़ 3 साल अॻु क़तल थियल मक़तूलन जे वारिस उमर रुबाब चांडियो जी अॻुवाणी में इंसाफ़ लाइ निकितल रैली घंटाघर चौक ते पहुचण खां पोइ तकरीर ख़िताब कयो। तोखे ख्वार कंदसि मां बागी हाँ मां बागी हाँ। सरदारी निज़ाम हर कूड़े पीरन खां दादागीरन खां कसम खुदा जो हिन मीरन खां मां बागी हाँ मां बागी हाँ। मुझा मेहण वासियो अॼु समूरी सिंध मां कश्मीर खां वठी कराची ताईं मुझा कुछ भाइर जिन जेके हिन रैली में शरीक थिया आहिनि मां तव्हां सभिनि खे सलाम थी कयां। मुझा भाइरो तव्हां पहिरें ॾींहं खां वठी मूंसां गॾु बीठा आहियो। अॼु 17 जनवरी उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते मूं समेत मुंहिंजे घर जे सभिनि भातियुनि खे यतीम कयो वियो। मुंहिंजे चाचा खां वठी मूंखां वठी असांजे घर जे नंढड़नि ॿारनि खे यतीम कयो वियो। असांजे घर में कंहिं बि हिकिड़े ॿार जे बाबा खे न छॾियो वियो त असां केरु कंहिंखे बाबा करे सॾु कयो। मुंहिंजा भाइरो मुंहिंजी हीअ जेका जंग आहे सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ जंग आहे। सरदारी निज़ाम उहो निज़ाम आहे जेको सदियुनि खां वठी सिंध जे लाइ नासूर बणियल आहे। मां ही जेको सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ अलम बुलंद कयो आहे मूंखे यकीन आहे जहिड़े तरीक़े सां तव्हां सभु मूंसां गॾु बीठा आहियो त उहो ॾींहुं परे न आहे जंहिं ॾींहुं वॾो इनकलाब ईंदो ऐं असांखे इंसाफ़ बि मिलंदो। हिकिड़ी शइ अॼु मेहर जे चौराहे ते मां वाज़े कंदमि। सरदार खान चांडियो जेको मुख्य जवाबदार आहे असांजे केस में जेको मेन कातिल आहे जंहिंजी बच ते अॼु मेहर जे शहर खे रतो रत कयो वियो। 3 सालनि खां वठी केस हले पियो थो ऐं ही सरदार 3 सालनि खां वठी अबूरी ज़मानत ते आहिनि। मां पाण कानून पढ़ा थी इन शइ जो मूंखे ॾाढो अफ़सोस आहे त असांजे कानून में को बि अहिड़ो कानून न आहे असांजे पाकिस्तान में त कोई बि कातिल 3 सालनि खां वठी कची ज़मानत ते हुजे। हिन सॼे वाक़े में इंसाफ़ में जेका ताख़ीर थी आहे सभिनि खे ख़बर आहे पाकिस्तान जी वॾे में वॾी दावा कंदड़ जमहूरियत जी दावा कंदड़ पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी रुकावट बणियल आहे छो त ही ॿई कातिल जेके आहिनि इन्हनि जे आशीर्वाद सां असेंबलियुनि में वेठल आहिनि। सरदार चांडियो असांखे केतिरो बि प्रेशर ॾिए थो। 3 सालनि खां वठी सिंध हुकूमत जे तरफ़ खां असांखे प्रेशराइज़ कयो वियो आहे। तव्हां सभु ॼाणो था हिननि उन ॾींहुं वाज़े करे छॾियो जॾहिं मां मोहतरमा बेनज़ीर साहिबा जी मज़ार ते वियमि ऐं हिननि मुंहिंजे लाइ दरवाज़ा बंदि करे छॾिया। ही कहिड़ी पार्टी आहे जेका शहीदनि जी पार्टी थी सॾ आहे ऐं असां शहीदनि जे वारसनि ते कॾहिं बि उन्हनि नज़रे करम न कई हुई। मुंहिंजो मक़सदु कंहिं पार्टी ते तनक़ीद करणु हरगिज़ न आहे। मां इंसाफ़ जे ख़ातिर घरां निकिरी आहियां सिंध जे हक़नि जे ख़ातिर घरां निकिरी आहियां ऐं तव्हां सभिनि जे ख़ातिर मां घरां निकितल आहियां। सरदार चांडियो मेहर शहर में कुछ अहिड़ा माण्हू तयार थो करे जेके मुंहिंजे बाबा जे ज़मीनुनि ते कब्ज़ो कनि। मां अॼु उन्हनि खे सुठनि लफ़्ज़नि में ॿुधाइणु चाहियां थी त मुंहिंजा भाइरो कंहिंजे चवण ते न लॻिजो। मुर्तज़ा चांडियो सरदार चांडियो जे चवण ते 3 क़तल त कया पर अॼु उहो इश्तिहारी मुजरिम लॻो पियो आहे। असां पंहिंजे बाबा जे ज़मीनुनि जे ज़रे ज़रे इंच इंच जी हिफ़ाज़त करणु चङी तरह ॼाणूं था ऐं असां पुरअमन आहियूं असांखे पुरअमन रहणु ॾिनो वञे। असां 3 सालनि खां पुरअमन तरीक़े सां एहतजाज कयूं था न त असां कानून जो तरीक़ो त चङी तरह ॼाणूं था। ही सरदार ऐं जागीरदार उहो ई आहिनि न जेके पाण खे ज़मीन जो ख़ुदा सॾनि था पर अॼु ॾींहं ताईं कानून मां पंहिंजी जान न छॾाए सघिया आहिनि। 3 सालनि खां कोर्टुनि जा उहे बि धिका पिया था खाइनि। हिननि खे असां छॾण वारा हरगिज़ न आहियूं। तव्हां भाइरनि जो इंशाअल्लाह साथ खपंदो। तव्हां जेको पाण मल्हायो आहे हमेशह तव्हां मूंसां गॾु बीठल आहियो ऐं मूंखे उमेद आहे त तव्हां हमेशह मूंसां गॾु बीठा रहंदा। ऐं हिकिड़ी ॿी शइ असांजे केस में जेके 2 जवाबदार अरेस्ट न पिया कया वञनि उन्हनि मां हिकिड़ो जवाबदार जेको अरेस्ट कयो वियो जंहिंखे पेश करायो वियो ज़ुल्फ़कार चांडियो। ऑनरेबल सुप्रीम कोर्ट में केस हले पियो थो। हर 15-20 ॾींहं DIG हैदराबाद IG सिंध जूं पेशूं पियूं थियूं थियनि। कानून खे छो त सभई जवाबदार आहिनि। ही जागीरदार सरदार औरतुनि खे पंहिंजे साम्हूं कुझु न सम्झंदा आहिनि।
जागीरदार सरदार ई सम्झंदा आहिनि त ही सभु अवाम ही जेके माण्हू आहिनि असांजा गुलाम आहिनि, पर असां उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं था त असां तव्हांजी गुलामी न कंदासीं। हथ मथे करे ॿुधायो त असां तव्हांजी गुलामी न कंदासीं। सरदारी निज़ाम, फौजदारी निज़ाम, तव्हां सभई सरदारी निज़ाम ख़तम करणु चाहियो था? सरदारी निज़ाम, सरदारी निज़ाम, सरदारी निज़ाम। मुंहिंजा भाइरो, मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।